काबे जे भी मथा बीठो निगाह करे कया मुझे करीम का फरमायो जमीन ते हुए त निगाह काबे ते कई अजो काबे ते बीठो त काबे जे भी काबे दे निगाह कर करीम मुस्तफा फरमायो बिलाल अजान मथे भी चो निगाह पाजी मां मुस्तफा दे रख चो त मुझे करीम का ते खबरा जॾहिं बिलाल अज़ान चवंदो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ज़ुबान सां लफ़्ज़ बि चवंदो आहे मुंहिंजे पुनल जो दीदार बि कंदो आहे अज़ीज़न मल ओहो बिलाल मुझे करीम आका जो गुलाम मुझे करीम आका जो आशिक मुझे मदीने वाले मीर जो आशिक ओ मुझा दोस्त अजीज जॾहिं मुझो करीम आका इन दुनिया के ज़ाहिरी तौर ते अलविदा चवंदो आहे बिलाल जी सूरत हाल निहार गलन में रोंदो आहे जेको सहाबी मिले उन खां पुछंदो आहे त मुंहिंजो महबूब त कोन ॾिठई झंग में वेंदो आहे माल वाचारण वारनि खे ॾिसी चवे मुंहिंजो महबूब त कोन ॾिठई इहे दीवाननि वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे परवाननि वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे इहे दीवानगीअ में मदीनो छॾे वञी शाम पहुचंदो आहे शाम में पहुचंदो आहे जॾहिं को काफ़िलो आयो काफ़िले वारे हिक हिक खां रोई पुछंदो आहे दे ख़बर मुंहिंजे महबूब जे मदीने जो हाल कहिड़ो आहे तूं असांजो मदीने मां को मोटी ईंदो आहे हली वञी जो दीदार कंदा आहियूं मदीने जो हाल पुछंदा आहियूं इहा सहाबा जी सुन्नत बिलाल जी सुन्नत जेको बि मदीने मां शाम जे तरफ़ ईंदो आहे बिलाल रस्तो रोकींदो आहे पुछंदो आहे त दे ख़बर मुंहिंजे महबूब जे मदीने जा वण ख़ुशि हंदिया मुझे पुनल जे मदीने तैयबा जा जानवर ख़ुशि हंदिया गलियूं ख़ुशि हंदिया हिक हिक खां पंहिंजे पीढ़ीअ जा पार पुछंदो आहे उहा रात आई आहे जंहिं रात मुझे करीम आका बिलाल खे दीदार कराए फरमायो बिलाल दे ख़बर मदीने छो नथो अची बिलाल ख्वाब तो लहे त महबूब था फरमाइन बिलाल मदीने छो नथो अची मुंहिंजा महबूब अचा थो अख खुली सवारी तैयार कई मोड़ मदीने कई बिलाल देर कोन कई डाचड़ी तैयार करे मदीने तैयबा ॾे रवानो थींदो आहे जीअं मदीने जी हद पहुचंदी आहे सवारी मां हथ कढी करे दीवाननि वांगुरु बिलाल केॾी महिल हिन पासे केॾी महिल हिन पासे वण ॾे निहारे उन खां पुछे गलीअ ॾे निहारे उन खां पुछे ईअं घुमंदो रोंदो अचे मुंहिंजे करीम आका जे रोज़े अतहर ते याने पाक मज़ार पुर अनवार जे मथां पहुची करे रोई करे सजड़ा कंदो आहे मुंहिंजा करीम तुंहिंजो बिलाल पहुची वियो आहे या रसूल अल्लाह बिलाल अची वियो आहे जेको पुनल तोखां सवा तुंहिंजे दीदार खां सवा जो जीण कोन हूंदो आहे ओ मुंहिंजा दिलबर पंहिंजो दीदार करा बिलाल मज़ार मुंहिंजे महबूब जे पाक जे मथां ज़ारो कतार रोई रोई बेहोश थी वेंदो आहे सॼे मदीने में ॻाल्हि हुली वेंदी आहे त अॼु बिलाल मदीने में अची वियो आहे मदीने जे गलीअ गलीअ में बिलाल जो ज़िक्र थींदो आहे सहाबा बिलाल खे बेहोशी जी हालत में मुंहिंजा दोस्त बज़ारे मुस्तफा तां खणंदा आहिनि बिलाल खे होश ईंदो आहे एतिरे में मदीने जे गलीअ गलीअ मां हज़ारे माण्हू गॾु थी चवंदा आहिनि ओ बिलाल अॼु का यार जे वक़्त वारी अज़ान ॿुधा ओ बिलाल
जेको मुझे मदीने वाले वीर जो गलन जे मानन का पूछे जानवरन का पूछे अज सहाबा चवन बिलाल अजान बुधा बिलाल रोई तो चवे मुंह में ताकत कान्हे का ओह मदीने वारो मुका ओह सवाल न कयो जेको बिलाल पूरो न करे सके ओडा मदीने वारा तड़पी रहा हन त अज बिलाल अजान दे त यार जे वक्त जो यादू ताज़ियूं करे वठ मदीने जे माण्हुनि जो दाहूं कूकू ॿुधंदे बिलाल बेहोश थियो वञे तमामु सहाबा दिल में ख़्याल कयो बिलाल कंहिंजी बि कोन ॿुधंदो हलो त हसन ऐं हुसैन खे वठी अचो उन्हनि खे जवाब कोन ॾींदो सहाबा गॾिजी आया हसनैन करीमैन जे दरबार में सोना अज बिलाल खे मजबूर कयो त बिलाल अज़ान दे हसनैन करीमैन आया जीअं बिलाल जी निगाह पई बिलाल जी मुंहिंजा साईं हसनैन करीमैन के झोलड़ीअ में विहारे उहा आसीस वठंदो आहे जेका पंहिंजे नेणनि सां ॾिठई त मुंहिंजो मुस्तफ़ा कीअं विहारींदो हजड़ीअ में विहारे कदम चुमण वारो बिलाल हसनैन करीमैन फरमाईंदा आहिनि बिलाल जी मुंहिंजा साईं बिलाल अॼु अज़ान ॾे असांखे बि नाना वारे वक़्त जे अज़ान जी सिक लॻी आहे हसनैन करीमैन जेॾी महिल बिलाल खे चयो बिलाल जे नाना जे ज़माने वारी अज़ान ॾे बिलाल जी अखियुनि में लुड़क लड़ी आया हसनैन करीमैन के कॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम बि नाराज़ न कयो अॼु बिलाल जे मथां इम्तिहान अची वियो अर्ज़ु करे मुंहिंजा सुहिणा अज़ान किथे ॾियां हसनैन करीमैन वठी अचे उन जॻह ते बीहारियो जंहिं जॻह ते महबूब जे पाक दौर में अज़ान ॾींदो बिलाल उन जगह ते बीही करे अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह चई बेहोश थी ज़मीन ते किरी पियो होॾा मदीने सॼे में ॼण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं चीखूं निकिरी वियो सॼे मदीने जे गली कूची में मर्द औरत मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़मानो यादि करे रोअण लॻा अजीब मंज़र हुयो मदीने तैयबा जो बिलाल बेहोश थी वियो चओ त बिलाल हे छा कई चई जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह चवंदो हुयुसि ज़ुबान हलंदी हुई निगाह मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार कढी अॼु उन करीम मुस्तफ़ा जो हिननि अखियुनि सां दीदार न थियो बिलाल खिजियला जिए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो प्यार वारो उहो मोहबत वारो उहो इश्क वारो बिलाल जेके मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उहो अल्लाह जे दरबार मां इनामता वठी ॾिना इनामता कराया जो दुनिया अॼु बि न हुन जे रंग खे ॾिठो न हुन जे हुस्न खे न कंहिं शइ खे न अॼु बि दुनिया यादि करे रही आहे बिलाल बिलाल करे रही आहे मदीने तैयबा जे अंदर दरबारे मुस्तफ़ा में जन्नत जे हूरुन जी सरदार आई जन्नत जे हूरुन जी सरदार आई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम रब मूंखे हुक्म कयो आहे ओ मुंहिंजा महबूब क़बूल फरमायो मुंहिंजे करीम का फरमायो मुंहिंजो बिलाल काॾे वियो उनखे सॾिड़ो त कयो बिलाल खे सॾिड़ो कयो वियो उहा जन्नत जे हूरुन जी सरदार निहारे अर्ज़ी करे मुंहिंजा महबूबा काॾे मां जन्नत जे हूरुन जी सरदार काॾे ही हबशी गुलाम मुंहिंजे करीम आका फरमायो जेकॾहिं मां मुस्तफ़ा जो इहो सचो आशिक सादिक तोखे क़बूल करे त पंहिंजे लाइ ख़ुशि नसीबी समझजां
मुझा दोस्तों करीम आका सां प्यार जी दावा करण, इश्क जी दावा करण पंजन देगिन लाहण जो नालो नाहे। ओ मुझा दोस्त अजीज नारन हेण जो नालो नाहे। इश्क मुस्तफा उनके चइबो आहे जो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे न रुॻी नक्शे कदम ते हले, पर मुझा दोस्त दुनिया जाॾो पंहिंजे करीम मुस्तफा जे इश्क खे बयान करे। मुझे करीम आका जे हिक हिक गुलाम जे जिंदगी दे निहारियो, मुझे करीम आका जे हिक हिक जिंदगी जे, मुझे करीम आका जे पाक जिंदगी जे हिक हिक लम्हे दे निहारियो, मुझे करीम आका जे गुलामन दे निहारियो, मुझे करीम आका जे प्यार दे निहारियो। मदीने तय्यबा खां ॿाहिरां मुझो करीम आका पाण गुज़र था कनि, एतिरे में हिकिड़ो काफ़िलो आयो। काफ़िलो मदीने खां ॿाहिरि जबलनि में लंगर अंदाज़ थियो, काफ़िलो मदीने खां ॿाहिरि वेठो, मुझो करीम मुस्तफ़ा गुज़र कयो। उन्हनि में हिकिड़ो ॻाढ़ो उठ हुयो जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾाढो पसंदि आयो। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा उन काफ़िले वारनि खे चयो, ओ काफ़िले वारो ॾियो ख़बर इहो उठ विकिणंदव या न। काफ़िले वारनि चयो, सोना उठ विकिणंदासीं। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो, केतिरी रक़म? उन्हनि चयो, मुंहिंजा महबूब जेतिरी तव्हां रक़म ॾियो उहा क़बूल आहे। मुंहिंजे करीम आका फरमायो, उठ मूंखे ॾियो। उन्हनि उठ ॾिनो। मुंहिंजे करीम आका फरमायो, तरसो त मां मुस्तफ़ा तव्हांजे रक़म जो बंदोबस्त करे अचां। उहे काफ़िले वारा सुञाणनि बि न पिया, ॼाणनि बि न पिया, उठ बि ॾेई छॾियो। मुंहिंजो करीम मुस्तफ़ा उहो उठड़ो कहे मदीने जी तरफ़ रवाना थिया। जीअं महबूब निगाहुनि खां ग़ाइब थिया, हिक ॿिए खे चवण लॻा, हिक ॿिए खां पुछण लॻा, हे उठ काहण वारो केरु हो? जंहिं मालिक ॾिनो उनखे साथिन चयो, ॾियण वारो त तूं हई, तो ॾिनो कीअं? जे ख़बर ई कान्हे का अलाए दीदुन में छा हो, अलाए दीदुन में छा हो जो न सुहिणे जे अखियुनि जे चेहरे जे मथां निगाह पई। मुंहिंजी दिलड़ी लुटे वियो। ॿिए खे चई, भला जे मूंखे होश न हुयो त तो छो न ॿुधायो? उन चयो, मां छा कयां? मूं बि चेहरे खे ॾिठो, मुंहिंजा हवास ख़तम थी विया। हिक ॿिए खे चवण लॻा। हिकिड़े अञा एतिरो चयो, भला जेकॾहिं पैसा न आणे त? अञा एतिरो जुमिलो निकितो। पोयां काफ़िले में पर्दा नशीन औरतूं हुयूं। उन पर्देदार औरत आवाज़ ॾिनो, ख़बरदार थीजो, मथां अॻिते जुमिलो वधायो अथव। छा तूं सुञाणी थी न? नाले जी ख़बर अथई न? जॾहिं ॼाणी बि नथी, सुञाणी बि नथी, पोइ ईअं छो थी चई? चवे थी, उन पुनल जे अखियुनि में अलाह उहो रंग रखियो आहे जो मुंहिंजी दिलड़ी थी चवे, इहो महबूब कॾहिं कूड़ो नथो थी सघे। पर मां तव्हां सां वाइदो थी कयां, जेकॾहिं इन जवान पैसा न आंदा, हिकिड़े उठ जे एवज़ मुंहिंजे कतार उठनि मां जेकी वणेव उहो खणी वठिजो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम निगाह कंदा हुया। पंहिंजा त छा, पर परावा बि अॾिजी वेंदा हुया। फ़र्क़ु इहो आहे जो हे दिल जी जेका कुंजी आहे, दिल जी जेका दरी आहे, अॼु बि तूं खोल, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अॼु बि ग़ुलामनि ॾे निहारे रहियो आहे। मुझे करीम मुस्तफ़ा जो फैज़, मुझे करीम मुस्तफ़ा जी रहमत। मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला नबूवत जो दर ज़रूर बंदि कयो, अल्लाह ताला आसमानी किताबनि जो दर बंदि कयो, लेकिन मुंहिंजे ख़ुदा पंहिंजे रहमत जो दरवाज़ो बंदि कोन कयो। मुंहिंजे ख़ुदा हिदायत जो दरो बंदि कोन कयो। मुंहिंजे ख़ुदा तौबह जो दर बंदि कोन कयो। अल्लाह जे ज़ात मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन बनाए कायनात खे पैगाम दो। ओ कायनात वारो, नबूवत जो दर बेशक मां ख़ुदा बंदि थो कयां। छो? जॾहिं घोट ईंदो आहे त इंतज़ार जी ज़रूरत ई कान हूंदी आहे।
कायनात सजी मां अल्लाह पंहिंजे महबूब जी जिन्य बनाई आहे, खोट मां ख़ुदा पंहिंजे महबूब खे बनायो आहे। उन महबूब जे उम्मत लाइ क़यामत ऐं हिदायत जो दड़ो बि खुलियल आहे, तौबह जो दड़ो बि खुलियल आहे, रहमत जो दड़ो बि खुलियल आहे, नुबुवत जो दर बंद आहे। जो त ॿियो नबी आणो नाहे, उहो हिदायत वारो दर, उहो रहमत वारो दर। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे सूरत में, उमर फारूक दिलबर जे सूरत में, उस्मान ज़िन्नूरैन जे सूरत में, अलीयुल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे सूरत में, हसनैन करीमैन जे सूरत में, इमाम अली ज़ैनुल आबिदीन जे सूरत में, इमाम अली रज़ा जे सूरत में, इमाम जाफर सादिक जे सूरत में, और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम मूसा कासिम जे सूरत में, महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जे सूरत में, इमाम रब्बानी जे सूरत में, मुंहिंजा दोस्त दाता गंज बख्श अजमेरी जे सूरत में, ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जे सूरत में, और मुंहिंजा दोस्त कलंदर जे सूरत में, भिटाई जे सूरत में, पीर मिठा जे सूरत में, मुंहिंजे सोना साईं जे सूरत में, सजर साईं जे सूरत में, मशहूर वारे साईं जे सूरत में, मुंहिंजा दोस्त पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में, दुनिया ते निगाह कर, पीर मिठा जे सूरत में, फजल अली कुरैशी जे सूरत में, सुने बाक़ी बिल्लाह जे सूरत में, अल्लाह हिदायत जो दरवाज़ो खोले करे हिन दौरे जदीद जे अंदर मुंहिंजे रब तो असांखे अखियुनि जे आॾो ॾेखारियो आहे त मां अल्लाह रहमत जो दर बि बंद न कयो आहे, हिदायत जो दर बि बंद न कयो आहे, तौबह जो दर बि बंद न कयो आहे। मौला काथे ॻोल्हियो, रब तो जे तोखां त परे कोन्हे, हीअं निगाह कर त सिधी कंडियारे ते पोइ परेशान छो थियो। खुदा जो कसम खणी तो चवां, पीरी मुरीदीअ खां वठी करे, पीरी मुरीदीअ खां वठी करे पंहिंजे मुंहं सां वञी पंहिंजे दिलि खां पुछी फ़ैसिलो कंदे न त तुंहिंजी दिलि चवंदी बेशक मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो ओ मुंहिंजो सुहिणो मुर्शिद साईं सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा, खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा, हो जेको सजणनि जो बि सजणो हो जेको सजणनि जो बि सजणो मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो है, मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो हो जेको सजणनि जो बि सजणो जेकर फ़कीर अहमद खान मुझे सजण साईं सां प्यार न करे हा त अहिड़ी महफ़िल किथां सजाए हा। अॼु नाज़ मां कीअं चवे हा त मुंहिंजी अमड़ उहा ख़ुशि नसीब आहे जंहिंजो जनाज़ो मुंहिंजे सजण पीर अचे पढ़ियो। अॼु नाज़ मां लाउड ते बि कोन चवे हा त मुंहिंजा मुर्शिद करीम एतिरा त महिरबान आहिनि जो मुंहिंजे गुनहगार अमड़ जे मैयत जो बि इंतज़ार पिया कनि। ओ मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ, सच सिख, सच ॿुधण ऐं सम्झण जी सलाहियत रख, जीव उन्हनि खे जन जीव सेखारे। जेकॾहिं मां पंहिंजो हाल बयान कयां त मूंखे शर्म खां पंहिंजो कंध झुकी थो अचे त मुंहिंजी पंहिंजी हैसियत छा आहे। वरी जॾहिं अल्लाह वारनि जी कुर्ब ते ॾिसंदो आहियां त यकीन थी वेंदो आहे। हज़रत पीर सुहिणा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि पुराणा फ़क़ीर विच ऐलान कंदा हुआ, ओ फ़क़ीरो अगर असां चाहियूं त बुंड खां कमु वठूं त बुंड बि कमु करे ॾेखारींदो। सुहिणा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि ऐलान कयो, मां पाण खे ॾिसी करे ख़ुदा जो कसम चवंदो हां त वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजो करम, मदीने वारे घोट जी महिरबानी, मुंहिंजे सजण साईं हो अमली तौर ते करे ॾेखारियो। अहिड़े हिकिड़े बुंड खे गले खां हथ विझी सड़ड़ो करे पर मैं वञो जी दीन जी तबलीग कर। मुंहिंजा साईं न आलिम न मौलवी न वञ तबलीग कर। अॼु हो बुंड कमु पियो करे जो तव्हां जहिड़ा हेॾा नेकोकार परहेज़गार भंडारा मूं जहिड़े किने कोजड़े खे वठी हिते विहारियो अथव।
खुदा जो कसम मां लाइक न है ये उन्हनि जो करम मां जन इन लाइक बनाए तो मुझा दोस्त अजीज जी उन्हनि खे जन जी सेखारियो कामिल मुर्शिद सां प्यार कर कुरान करीम जी आयत पढ़े टाइम तमाम घणो थी पौणा 2 कलाकनि खां कम टपी वियो ख़बर ई कोन पई अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ मुझे बेनियाज रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जो मिसाल ॾींदे फरमायो जेके ईमान आणण चाहीनि था पर फ़इन आमनू जेकॾहिं तव्हां ईमान आणण चाहियो था बिमिस्ल मा आमनतुम बिही पोइ उन्हनि वांगुरु ईमान आणियो फ़क़द इहतदौ त पोइ हिदायत वारा थींदो कंहिं वांगुरु आणियो बिलाल वांगुरु ईमान आणियो मुसअब बिन उमैर वांगुरु ईमान आणियो ज़ुबैर वांगुरु ईमान आणियो अबू बकर सिद्दीक़ वांगुरु ईमान आणियो कंहिंखे रब नसीब कंदो आहे त अलीअ वारो ईमान रब कंहिंखे नसीब करे छॾे याने अमड़ जे पेट में यार खे सुञाणण पोइ मां ईअं चवां तो मुझा दोस्त जेकर दुनिया ते निगाह करे मुझे दिलबर अली मुर्तजा शेर खुदा अमड़ जे पेट में वेही करे मुझे मुस्तफा के सुञातो ऐं सोने अली जे बचड़े पीरन जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी घोट भी अमड़ जे पेट मां अचण सां दुनिया के ॿुधा त शरीयत वारो अचण सां अमड़ जे पेट मां निकरण सां दीन खे सुञाणे ॾेखारियो त मां अब्दुल कादिर जीलानी आयो त अमड़ जे पेट मां पर ॿुधायां वठो त रमज़ान जो महीनो ॿुधायां वठो त मां अमड़ जे पेट मां ई रोज़े सां आयो आहियां याने मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे को मौक़ो आयो इंशा अल्लाह ताला मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त इन मौज़ूअ ते तव्हांखे खोले ॿुधाइबो त अल्लाह अमड़ जे पेट में कुर्ब कीअं कंदो आहे ख़ुदा महिनतुनि खां पोइ रस्ता कीअं खोलींदो आहे सालिक कंहिंखे चइबो आहे मजज़ूब कंहिंखे चइबो आहे कलंदर कंहिंखे चइबो आहे वक़्तु आयो इहो तव्हांखे ॿुधाइबो इंशा अल्लाह ताला हिन वक़्तु टाइम तमामु तव्हांजो घणो वरितोसीं माफ़ कजो तकलीफ़ जो हूंदो आहे कलाक सवा पोणा 2 कलाक तव्हांजी लख महिरबानियूं तव्हां वेठा आहियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम आका जे दरबार में सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबे अम्मा जा दुनिया में त हक़ आहिनि छा उन्हनि जा मरी वञण खां पोइ बि असां ते हक़ आहिनि मुंहिंजे करीम आका फरमायो हा तव्हांजे अबे अम्मा जा तव्हांजे मथां मरी वञण खां बाद में बि 3 हक़ आहिनि बसि 3 हक़ ॿुधो घणा हक़ आहिनि वरी ॿुधा घणा हक़ आहिनि 3 हक़ या रसूल अल्लाह उहे कहिड़ा मुंहिंजे करीम आका फरमायो अगरि तव्हां जमा कंहिंजो बि अबो अम्मा दुनिया छॾे था वञनि जल्द खां जल्द उन्हनि जे दफ़न ऐं कफ़न जो इंतज़ाम करणु औलाद जी ज़िम्मेवारी आहे नंबर 2 मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अबे अम्मा जे दफन कफन खां बाद में उन्हनि जे करीबी रिश्तेदारनि सां सिले रहमी अख्तियार करण तव्हांजे मथां अबे अम्मा जो हक़ ईअं न त अमड़ वई हाणे नानाणनि सां वास्तो ई कोन्हे को मामे खे सुञाणे ई कोन्हे छो मामो ग़रीब आहे हर हारिया मां रहिस थी सो रहिसी छॾ कंहिंजे गुरबत ॾे न निहार उन रिश्ते ॾे निहार जेको मुंहिंजे करीम आका ॿुधायो मुझे करीम आका फरमा अगर अबो तुझो दुनिया छॾे वियो आहे त उन जा जेके दोस्त आहिनि उन जा क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि सां सिले रहमी अख्तियार उन सां सुहिणो वर्ताव कर ख़ुशीअ में दुख में उन्हनि सां साथी थी पंहिंजे दौलत ते नाज़ न कजां दुनिया ते नाज़ न कजां बल्कि रिश्ते ते ज़रूर नाज़ कजां 3 नंबर मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिंजो अबो अम्मा दुनिया छॾे थो वञे उनजे मथां लाज़िम आहे त हर घड़ी हमहतन जॾहिं अल्लाह ताला हुनखे मौक़ो ॾे तौफ़ीक़ ॾे पंहिंजे अबे अम्मा जी बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरंदा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु असांजे दोस्त में फ़क़ीर अहमद ख़ान फ़क़ीर अहमद ख़ान पंहिंजे अमड़ जीजर जे बख़्शिश जे लाइ महफ़िल सजाई चई त मां जो अकेलो दुआ घुरां सही फतह अली अब्बासी जहिड़ा जवान अचनि अहिड़ा फ़क़ीर जहिड़ा नेकोकार ही सभु तव्हां ॻाल्हि ॿुधो यकीन ॼाणो ईअं ई न सोचो असांखे ॾाढी कोन्हे असां ख़ुशि नसीब हो मुंहिंजा दोस्त यादि रखो चकमक छिकींदी आहे छिकींदी छा आहे ॻाल्हाए छिक कहिड़ी छॾींदी आहे चकमक लेकिन सोचो चकमक छिकींदी छा कया चकमक कॾहिं मिटीअ खे छिकियो आहे जवाब ॾियो
जवाब जो मिट्टी के छिकी दिया भला कपड़े के छिकी दिया छाके छिकी दिया हर उन शइ के छिकी दिया भले लोह न हुजे ज़रीब उन में लोह जे धात जी हूंदी चकमक उन खे छिकी दिया तहां के जो घरन मां उथारे हिते पहुचायो आहे कंहिं पहुचायो आहे कंहिं पहुचायो आहे जो हिकु ख़ुदा पहुचायो आहे मंज़ूरी ख़ुदा ॾिनी आहे छिकियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा यानी अंदर तव्हांजे में जेकॾहिं मुकमिल उहा इश्क वारी मैं नाहे तॾहिं उहा धात ज़रूर आहे तॾहिं छिकिजी हिते पहुता ऐं जेको छिकिजी पहुतो आहे ख़ुशि नसीब आहे तव्हां सां ख़ुशि नसीब आहियूं रब अहिड़ी सुहिणी महफ़िल नसीब कई रब तौबह जो मौक़ो ॾिनो यार हिकिड़े मिंट लाइ सोच रुॻी दिलि में न ख़्यालु कयो हूंदे हो मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कजां अल्लाह जी रहमत वसंदी आहे त हिकिड़े जे करे हड़ी जो बेड़ो पार थी तव्हांखे ख़बर नाहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे वक़्त में जॾहिं कहत आयो ॾुकार पियो बारिशूं बंदि थी वयूं माल माण्हुनि जा मरी विया माण्हुनि जूं जानियूं पयूं वञनि सभई गॾिजी आया ओ सोहणा कलीमुल्लाह वारो कर दुआ घुर हाणे त सिर थो वञे सभिनी खे गॾु करे हज़रत मूसा मैदान में दुआ कई मौला मुंहिंजी ही उम्मत थी वञे वारो कर कुर्ब कर मींहुं वसा अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा मूसा इन तुंहिंजे मखलू उम्मत में हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिं मां अल्लाह जी बेफ़रमानी जी इंतहा करे छॾी आहे उन खे चओ निकिरे त मां मींहुं वसायां मुसलमानो उम्मत मुझे सुने मूसा कलीमुल्लाह जी आ लेकिन पाना तो उहे रब जा हुया हज़रत मूसा ऐलान कयो त कहिड़ो आहे तव्हां में एतिरो गुनहगार जेका मुंहिंजो रब एतिरो नाराज़ आहे जो सभिनी जे मथां अल्लाह बाराने रहमत बंदि कई आहे अल्लाह जो हुकुम थियो आहे निकिरी वञे सभु कंहिं पंहिंजा ॾोह ॾिसी रोअण शुरू कयो मूं जहिड़े किने कोझड़े बि पंहिंजा ॾोह ॾिसी रोअण शुरू कयो कंधु हेठि करे चयो मुंहिंजा मौला सॼी ज़िंदगी बेशक मूं बेफ़रमानी कई आहे पर ओ सत्तारुल उयूब ओ गफ़ारुज़ ज़ुनूब ओ ऐबन जा ढकींदड़ मौला अॼु ॾींहं ताईं ऐब ढकिया थिए अॼु मूंखे मख़लूक जाॾो ख़्वार न कर ओ मुंहिंजा मौला जीअं तूं ऐबन जो ढकींदड़ आहीं ईअं गुनाहनि जो बख़्शींदड़ बि ओ मुंहिंजा मौला तौरेत में पढ़ियो त हिकिड़ो अहिड़ो नबी ईंदो जेको तुंहिंजो महबूब हूंदो मौला उन महबूब जो वास्तो थिए मौला मुझा ऐब उघाड़ा न कर मौला दुनिया जानो मूंखे पार न कर उन महबूब जो वास्तो थे अञा उहा पिड़ में जमायत वेठी आहे अञा उन मैदान मां केरु निकितो ई कोन्हे ईअं बेमुदता ककर अची विया बादल बरसी विया दुनिया बि ॾिसी रही आहे मूसा कलीमुल्लाह बि ॾिसी रहियो आहे बादल बरसी विया ॾुकार ख़तम थियो दुआ थो करे मुंहिंजा मौला हे छा थियो हुकुम भी तुझो त हिकिड़ो गुनहगार आहे निकिरी ॿाहिरि थिए निकितो बि कोन मींहुं बि पइजी वियो बेनियाज़ रब जे दरबार मां हुकुम थो मुंहिंजा मूसा जंहिंजे करे अज़ाब कयो हो अॼु उन जे करे बाराने रहमत जो वसकारो कयो अथऊं मुंहिंजो ख़ुदा उहो महिरबानी जंहिंजे करे अज़ाब हुयो उन जे करे बाराने रहमत ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजो नबी हां उन जा पार पता ॾे त मां उन जो चहिरो त ॾिसां मुंहिंजो रब थो पियो मुंहिंजा मूसा उन मूंखां दुआ यार जे वास्ते सां घुरी आहे मौला जीअं ढकियो अथई तीअं ढकिजां उनखे ढके छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणे मूसा कलीमुल्लाह जी उम्मत हुजे रुॻी मुंहिंजे मुस्तफ़ा जे दामन में हिकिड़ो हथ हुजे त बेड़ो हड़नी जो पार थी वञे पर जे उम्मत ई मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुजे ग़ुलामाने मुस्तफ़ा जी महफ़िल हुजे आशिकाने मुस्तफ़ा जी महफ़िल हुजे जेकॾहिं उहे दामने मुस्तफ़ा में हथड़ा विझी दुआ घुरनि या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिन्नत में हैं कुछ भी है लेकिन यार रब तेरे महबूब की उम्मत में है मौला पंहिंजे पीरीअ जे सदके माफ़ कर खुदा रब माफ़ कंदो या न कंदो मुंहिंजा मुस्लमान भाइरो कसरत सां इस्तग़फ़ार करो अल्लाह कंदो सभई गुनाह माफ़ थी वेंदा बसि नंढड़ो अमल कयो कंहिंजो हक़ न खाओ कैसा नाइंसाफ़ी न कयो सदाईं मुंहिंजो सजण साईं जो इहो ई पैगाम आहे कैसा नाइंसाफ़ी न कयो कंहिंजो हक़ न खाओ कंहिंजी दिलि आज़ारी न कयो कंहिंखे खिलाए सघो था त खिलायो भला जे खिलाए नथा सघो त कंहिंखे रोआयो छो था छा थो मिले तव्हांखे रोइण में कंहिंजी मदद करे सघो था त कयो जे मदद नथा कयो त न कयो पर
कंहिंखां खसियो त न, कंहिंखे रोज़ड़ी खाराए सघो था त खारायो, नथा खारायो त खसियो छो था। जे कंहिंखे कुर्ब ॾेई सघो था त ॾियो, न त कंहिंखे न भियो छो था। पंहिंजे पाण ते महदूद रहो, इहा बि ख़ुशि नसीबी आहे। अलाह जे मख़लूक सां प्यार कयो, ख़ालिक उन सां प्यार कंदो। महबूब जे उम्मत सां प्यार कयो, महबूब उन सां प्यार कंदो। मुंहिंजो करीम रब मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल और मंज़ूर फरमाए। फ़कीर मोहम्मद ख़ान जे अंबड़ जी त अल्लाह मग़फ़िरत फरमाए। जेतिरी जमायत आई आहे उन्हनि जा जेके बि अज़ीज़ वक़ार बि दुनिया छॾे विया आहिनि, ओ मुंहिंजा करीम रब उन्हनि सभिनी जी त मग़फ़िरत फरमा। पर मुंहिंजे करीम आका जे उम्मत मां जेतिरा बि अॼु ॾींहं ताईं ईमान वारा मर्द या औरतूं दुनिया छॾे चुका आहिनि, ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे दरबार में वास्तो आहे मदीने वारे घोट जो, उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बकरा पूरा थी विया। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अमजद अली बाज़ी चओ थी यादि चयो हिकिड़ी मनक़बत जी मां ॼाण मूं वटि कान्हे, वीचारो अलाए किथां कंप्यूटर मां लिखी कढी अचे ॾिनी अथई, मूंखां विसरी वई, पर हुनजो बाबड़ो वेठो आहे। हाणे हुन नौजवान वीचारे महिनत करे कंप्यूटर मां कढी हाणे ॾिनी अथई मूंखे। टाइम तव्हांजो घणो ज़ाया कयो अथव, पर जे 5 मिंट ॾियो त मां पढ़ां। ओ ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले, अल्लाह अल्लाह ओ मुझी परदेसियानी अमा। ओ ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी राजी जले, ख़ुदा शाल कंहिंखां, ख़ुदा शाल कंहिंखां जुदा ते न जी जले, ओ जुदा ते न जी जल। ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी राजी जले, कंहिंखे सॼामा करे अमड़ जी जले, थी वई दूर आई ॾाढी मुख जी जले, ओ परदेसियाणी घर जी धयाणी, ओ मुंहिंजी माउ जी जले, ओ मुंहिंजी माउ जी जले, ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी राजी जले, ओ ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी राजी जले, जॾहिं पूर तुंहिंजा पल पल पवन था, जॾहिं पूर तुंहिंजा पल पल पवन था, घोड़ा अखियुनि मां जी जले वहन था, सभई सां मोहन, सभई सां मोहन, पर नहीं तुझी जले, पर नहीं तुझी जले, ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे
ॾिठे थी व्याजी जले ही न्याणियूं निमाणियूं ॾिसी घर अपाणो ही न्याणियूं निमाणियूं ॾिसी घर अपाणो सदिकते ॾिसां थो सभई सियाणियूं वसंत मींह वांगुर वसंत मींह वांगुर करे याद जी जले ओ करे याद जी जले ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले ओ ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले सुबुह शाम जन्नत ॾिठनि पे अखियुनि सां सुबुह शाम जन्नत ॾिठनि पे अखियुनि सां तुंहिंजा पाक कदम चुमा पियो चपन सां दुनिया में ई जन्नत दुनिया में ई जन्नत बचन ला तुझी जले ओ बचन ला तुझी जले ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले कुछ उन्हनि खां प्यारा जंहिंजी मां नाहे कुछ उन्हनि खां प्यारा जंहिंजी मां नाहे ईद जे दिहाड़े तन जे दिल में छाहे ईद जे दिहाड़े तन जे दिल में छाहे खिलनि था ज़ाहिर में मुर्कनि था ॿाहिर में पर दिल में अजी जले पर दिल में अजी जले ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले जन्नत में जायूं रब पाक दी दुई जन्नत में जायूं करीम रब सोणो दी दुई हुसैन जे सदके हूरूं लोॾी दे हसनैन जे सदके हूरूं लोॾी दई कजा पई दुआऊं कजा पई दुआऊं पंहिंजे बचड़नि खे जी जले पंहिंजे आशिक खे जी जले ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी रजी जले हिकु भेरो अलहम्द शरीफ़ टे भेरा कुल अल्लाह शरीफ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल